अस्सलाम वालेकुम अब्दुल जब्बार साहब। हाणे पाण काथे बीठा आहियूं? फ़कीर साईं हाणे पाण आहियूं रावल डैम इस्लामाबाद। रावल डैम इस्लामाबाद, जंहिंखे इंग्लिश में लेक व्यू पॉइंट बि छॾींदा आहिनि। लेक व्यू पॉइंट ऐं रावल डैम साॻियो ई नालो आहे। साॻियो ई नालो आहे। हा हीअ फ़कीर हिते अॼु इतवार जो संडे आहे। फैमिलियूं ताईं साम्हूं हा हर फैमिली पंहिंजे ॿारनि सां बचनि सां इंजॉय, छो जो हिते माहौल हिते हर को पंहिंजी फैमिली में ख़ुशि आहे। हा सुभान हा असांजो सिंध वारे माहौल में हिन में वॾो फ़र्क़ु आहे। वॾो फ़र्क़ु। हा हिते ही जेका ही उहा क़ौम आहे फ़कीर साईं। वाह असां हिन क़ौम खे नेगेटिव सम्झंदा आहियूं। सिंधी पंहिंजे माइंड सां चओ असांजो पंहिंजो माइंड आहे। नेगेटिव असां छो सम्झंदा आहियूं? हे पंहिंजी फैमिली ते ख़र्चु कंदा आहिनि, असां सिंध वारा ॿिनि जी फैमिली ते ख़र्चु कंदा आहियूं। नेगेटिव लाइ सम्झंदा आहियूं। हीअ पंहिंजी तव्हां ॾिसो नी फैमिली सॼियूं, हीअ को बि ॿिए जी फैमिली सां कोन्हे, सभु पंहिंजी फैमिली सां आहिनि। पंहिंजी फैमिली सां केॾा ख़ुशि आहिनि, इंजॉय तव्हां ॾिसो था फ़कीर साईं। बाक़ी वधीक हाणे कमेंट्स तव्हां पाण ॾिसो था, तव्हां सम्झदार हो, तव्हां बि महसूसु कंदा हूंदा पंहिंजी फैमिली सां घुमण में इंजॉय करण में केॾो ख़र्चु आहे, केॾी ख़ुशी आहे। बिल्कुलु सही आहे। वधीक फ़कीर तव्हां पाण रिमार्क्स ॾियो, जे लाइ कमेंट्स ॾियो। बचड़नि खे ख़ुशि रखणु जी फ़कीर साईं सुनत तरीक़ो आहे जो पंहिंजे बचड़नि खे अब्दुल जब्बार साहब ख़ुशि रखिजे। बिल्कुलु फ़कीर साईं, मुंहिंजो हक़ु आहे, ख़ुशि रखिजे। हा बिल्कुलु। ऐं उन में शरा मुहम्मदी जे तौर तरीक़े सां हलणु पंहिंजे घर में जी फ़कीर साईं बचनि सां। हूअं त हाणे 1400 साल गुज़री आहे। दरवेश हिकिड़ो किसो तव्हांखे अर्ज़ु कंदो। जी जी फ़कीर साईं ज़रूरु। साम्हूं आहे रावल डैम, हीउ हलियो वियो अखड्रेगा। अखड्रेगा हिन पासे बि आहे, हुन पासे बि। नाज़रीन तव्हांखे हिकिड़ो अॻु में बि वीडियो असां ॾेखारियोसीं, उहो बि रावल डैम, पर हिन में पाणी कुझु घटि आहे। ऐं हीउ जेको आहे हिनजो पार्क आहे, हीउ हुनजो पार्क आहे। हूअं त शरा मुहम्मदी ते हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, हीअ मां तव्हांखे उहा ॿुधायां। तव्हां हीअं पार्क बि ॾिसो, नज़ारो बि वठो। थोरो हिन पासे अचो साईं, जी फ़कीर साईं जी। ॾिसो हीउ मौला जो मुल्क आहे, हीउ शहनशाह जो, तव्हां ॾिसो था, ऐं तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो। जी फ़कीर साईं। नाज़रीन हीउ रावल डैम आहे। डैम पाणी गॾु करण जी का जाइ। चवनि था त मींहनि जो पाणी हिते गॾु थींदो आहे। जबलनि खां जेको खौरां टुटंदियूं आहिनि, जी जी फ़कीर साईं, जबलनि वारो पाणी बिल्कुलु ईअं ई आहे थींदो आहे। मां तव्हांखे हिकिड़ो किसो अर्ज़ु कंदो हलां इन विच में। नाज़रीन मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां। जी फ़कीर साईं। त हाणे हेॾे सिज खे पुठी, जी फ़कीर साईं। सिज खे पुठी ॾियो। पोइ चवनि था, ॻाल्हि था करनि त असां ॿुधो आहे आलमनि खां त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जी वाह सुभान अल्लाह पंहिंजी अम्मा खे नंढड़ो अञा थणनि ते हुयो, जो हू जेको आहे पंहिंजी अम्मा हुनखे खणी वई मुस्तफ़ा पाक जी हवेली पाक, सुभान अल्लाह, मदीने वारे सरदार जी हवेली पाक में महबूब करीम सरदार महबूब ख़ुदा पंहिंजे सेज पाक ते जलवा अफ़रोज़ हुया ऐं महबूब उते वेठा हुआ। त हिन खे जीअं अमड़ियूं पंहिंजे बचिड़े खे छॾे ॾींदियूं आहिनि, बांबड़ा पाईंदो आहे, उहो ई बांबड़ा पाईंदो आयो त महबूब मदीने वारे सरदार जे कमरे मुबारक में पाणी पीतई। सुभान अल्लाह। जॾहिं पाणी पीतई तॾहिं महबूब मुर्की फरमायो त हिन जे हे वक़्त जो वॾो वलीउल्लाह थींदो। सुभान अल्लाह। ऐं जॾहिं उहो वॾो थियो त उहो माना ताबईन थियो, असाबी त न थियो, छो त मासूमियत में ज़ियारत कई महबूब जी, ताबईन थियो, पोइ तालिब थियो मौला अली अलैहिस्सलाम जो। ॿुधो आहे असां जेकी ॻाल्हि। सुभान अल्लाह। ऐं उनजी उमिरि बि चवनि था 200 साल खां मथे थी। अॻे माण्हुनि जी उमिरि फ़कीर वॾियूं हूंदियूं वॾियूं हूंदियूं। पोइ जॾहिं उनजी वॾी उमिरि थी त हुनजी आख़िरी पॉइंट ॿुधायां थो तव्हांखे मां, हीउ किसो उनजे करे ॿुधायो आहे त हिन में बि वॾी सम्झाणी रखियलु आहे। जी फ़कीर जी। उन में उन खां पुछा कयूं भला तव्हां असहाबनि खे बि ॾिठो ऐं तव्हां जेको आहे असांखे बि मुस्लमाननि खे ॾिसो था, उन्हनि में ऐं असां में छा फ़र्क़ु आहे? उन चयो त तव्हां उन्हनि खे ॾिसो आहे असहाबनि खे त तव्हां उनखे चरियो सम्झो आहे। तव्हां जेकॾहिं उनखे ॾिसो आहे त तव्हां उनखे चरियो सम्झो आहे, जेकॾहिं उहे तव्हांखे ॾिसनि हा त तव्हांखे काफ़र सम्झनि। माना मुस्लमानी असुलियत हली वई। अॼु त 1400 साल गुज़रियो, अॼु छा हाल आहे? महबूब करीम अलैहिस्सलाम जी छांव में घुमूं था, बाक़ी असुली मुस्लमान जी पक न आहे कंहिंखे त केरु आहे या केरु न आहे। सुभान अल्लाह फ़कीर, महिरबानी। अॻिते फ़कीर हलंदा थी ॿिया व्यूज़ आहिनि।